नाज़रीन ते मिठियाणी मां रिपोर्ट शामिल कंदासीं जिते ज़वार सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह सिंध प्रेस क्लब मिठियाणी जो हंगामी इजलास सरपरस्त आला निज़ामुद्दीन बशीर जी सदारत हेठि प्रेस क्लब ऑफिस में मुनक़िद थियो आहे, जंहिंमें प्रेस क्लब जे उहिदेदारनि मेंबरनि शिरकत कई। कुछ मेंबर ज़ाती मसरूफ़ियात सबब शिरकत न करे सघिया। इजलास दौरान ख़ाली थियल सदर जे उहिदे लाइ सलाह मशवरे खां पोइ सभिनी मेंबरनि मुतफ़िक़ राय सां ज़वार सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह खे सिंध प्रेस क्लब मिठियाणी जो नओं सदर चूंडे छॾियो आहे। जॾहिं त जनरल सेक्रेटरी जो उहिदो ख़ाली थियण सबबि एजाज़ अली चांडियो खे नओं जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे सरपरस्त आला निज़ामुद्दीन बशीर चयो त जनवरी 2026 खां माशूक़ अली ख़ासकली सदर तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो, पर उहिदे जे मुबैना ग़लति इस्तेमाल ऐं सिंध प्रेस क्लब मिठियाणी जी आईन ऐं क़ाइदनि जी बेज़ाबितगिन पासदारी न करण करे कंहिं सदारत जे उहिदे तां हटाइण जो फ़ैसिलो कयो। हिन वधीक चयो त माशूक़ अली ख़ासकली सां ज़ाती तौरु असांजा लाॻापा अॼु बि भाइरनि वारा आहिनि ऐं मुस्तक़बिल में बि रहंदा। इजलास जी पुॼाणी ते नएं चूंडियल सदर ज़वार सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जनरल सेक्रेटरी एजाज़ अली चांडियो खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद पेश कई वई।